अस्सलाम वालेकुम नाज़रीन, अमीरी सीरिया मेरा टीवी न्यूज़ आया सायरा ज़मी सब खां पहिरीं हिकु नज़र ख़ास ख़बरुनि ते। सेवन वेझो झांगारा रोड ते ट्रक ऐं वेन में टक्कर, औरत ऐं नीगर समेत 4 ॼणा फोत। फोतियनि में मसूद चांडियो, अली बख्श चांडियो, आइज़ा ऐं ॿारड़ो आज़ान चांडियो शामिल। हादसे जो फोतियनि सां सेवन खां झांगारा वींदे शहपात रिंद ॻोठ वटि हादसो पेश आयो। मुल्क में कोरोना वायरस सबबि वधीक 43 ॼणा फोत। 24 कलाकनि दौरान 4323 नवां केस आहिनि। कोरोना जे फाल केसनि जो अंग 61,450 थी वियो। NCOC मौजूद केस हाकारी अचण जी शरह 9.96% रही। सखर जे एहतसाब अदालत आमदनी खां वधीक सासन वारे रेफरेंस में सूबाई सलाहकार एजाज जखरानी समेत 13 ॼणनि ख़िलाफ़ फर्द जुर्म लागू करे छॾियो। जवाबदारनि तरफ़ां ॾोह मञण खां इनकार। अदालत ईंदड़ ॿुधणी ते शाहिदनि खे तलब करे वरितो। करप्शन वारी रेफरेंस जी ॿुधणी 13 अप्रैल ताईं मुलतवी। हैदराबाद वेझो ज़ाल मुड़िस जा फाहा ॾिनल लाशत। गुरखुदा ॾिनो रिंद में जीतू कोल्ही जो वण ऐं संदसि ज़ाल राणी जो घर मां फाहो ॾिनल लाशत आयो। रहवासियुनि जो चवणु आहे त घरू तकरार सबबि वाक़ियो पेश आयो आहे। तलहार वेझो ॻोठ अली कासिम चांडियो में नौजवान रमेश उर्फ धनो कोहली फाहो खाई ज़िंदगी जो अंत आणी छॾियो।